अस्सलाम वालेकुम या अली मदद कमदार नबन तव्हांजे अॻियां हाज़िर आहे। घटि में घटि मुंहिंजे ख़्याल में त 2 महीना खनि थी विया हूंदा, पर शुक्र आहे रमज़ान महीनो आयो, रोज़ा रखियासीं, अलाह शुक्र आहे नमाज़ पढ़ीसूं, ईद आई ईद बि कईसूं, हाणे पंहिंजे प्रोग्राम ते वापसि आया आहियूं। त दोस्तो अॼु शुक्र आहे बिस्मिल्लाह कई अथमि ऐं यकीन कयो त मूंसां सुघड़ त हूंदा आहिनि। जंहिं अहमद अली चांडियो साहिबु आहे, इमदाद ख़ुश्क साहिबु आहे, होॾां भट्टी साहिबु आहे, हेॾां छोकिरो छा आमिर छा ॿुधाई नालो मोहम्मद अली चांडियो साहिबु या ॾिसो कद ॿार आहे या नंढड़ो। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेको मूं वटि महिमान आहे, सच पुछो त सीनियर साहबी ऐं सभिनी चैनल ते चाहे सिंधी चाहे उर्दू उन्हनि सभिनी जो अबो अमा जेको निपाए सभिनी खे मथे वॾो कयो अथसि। त उहो असांजो आहे रफ़ीक भुट्टो साहिबु, माशाअल्लाह अली सन ज़रदारी साहिबु, इक़बाल शेख साहिबु जा हीअ बिल्डिंग माशाअल्लाह हेॾा वॾा स्टूडियो जे PTA जा आहिनि, ॿिए के चैनल आहे कोन्ह अथव। जेको चैनल आहे माशाअल्लाह स्टूडियो ऑफिसूं ज़बरदस्त क़िस्म जूं हर शइ। तव्हां बिस्मिल्लाह करे कचहरी कयां थो पहिरीं रफ़ीक भुट्टे साहिब सां, पोइ था हलूं अॻिते। बिस्मिल्लाह सर, अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल? साईं ख़ुशि आहियो, ठीकु आहियो मिरमान साहिबु? ख़ैर ख़ुशि मज़े। महिरबानी महिरबानी। त सर तव्हां खां पहिरियों सुवालु त इहो थो कयां, एॾी मशहूरियत खां पोइ हिन जो धरती चैनल तव्हां कीअं आंदो, कीअं नालो रखियो, त इहो मूंखे सॼो डिटेल ॿुधाइजो। साईं 4 दोस्तनि मिली करे धरती TV जी शुरूआति कई ऐं गिलास टावर कराची में हिकिड़ी नंढड़ी ऑफिस वरिती थी। माशाअल्लाह, चलो थियल आहे, ख़ुशि रखंदो। पर तॾहिं तव्हां हेॾे चैनल तव्हां आहियो, चीफ ब्यूरो चीफ बि रहिया हो इस्लामाबाद, हेॾी दोस्तियूं हेॾियूं ॻाल्हि, तव्हां को चैनल छो न वठी सघियो, या चैनल कंदे छो न पंहिंजे नाले सां चैनल छो न हलायो? ॾिसो, मां बुनियादी तौर ते सहाफ़ी आहियां ऐं मां पंहिंजे सहाफ़त जी शुरूआति लाड़काणे मां कई हुई ऐं ॾाढो नंढी उमिरि में। हाणे रफ़ी साहिबु तव्हां वरी कचहरी कयां थो, पर हाणे हेॾा मुंहिंजा सुघड़ वेठा आहिनि, होॾा मुंहिंजा फ़नकार वेठा आहिनि। पहिरीं तोखे आउं सच ॿुधायां त हीउ अहमद अली चांडियो साहिबु एॾो तुंहिंजो नालो आहे, जीअं माशाअल्लाह तव्हां पंहिंजी ॿुधाए पिया न, हीउ ईअं आहे। हीअ जेके बि 3-4 वेठा आहिनि, 2 न कढी वीचारनि चवंदा किरो न आहे इन करे, पर सुठी ॻाल्हि आहे। अहमद अली चांडे खां ॿुध माना पोइ होॾे अकबर लिगारियत खां हिन सिफ़ारिश घणी करी। जी सी अहमद अली चांडा साहिबु बिस्मिल्लाह। कस थी लाहे कस खे, पर अॼु केरु थो खाए कस। वाह साईं वाह। कस मंझां किरोड़ थिया पर कूड़नि भाई कस। जी। कस ॾिनाऊं कुठनि खे, कुठनि कान्हे कस। वाह। कस मलूक कस, कस मंझां थी कसर मिले। वाह। खण पिरी खण, खिली नेण पियो तूं खण। खण अखियूं खैर जूं, तूं खण खुदारा खण। खण बार खोइलनि जा, पर ख़ासि असांजा खण। खण मलूक खण, खण मलूक खण, अञा बि खोड़ अथई। अरे छो त मुर्क पिरी मुर्क, तूं नेण खणी पियो मुर्क। मुर्क खोले मेन लबड़ा, करे माड़ मूते मुर्क। मुर्क सदके थियां, अॼु त मिठा मिठी मुर्क। मुर्क अहमद मुर्क, मुर्क मोहियो महबूब जी। वाह साईं वाह। कस जेका आहे सा आजिज़ीअ जी अलामत आहे, आजिज़ी अलाह साईं खे बि पसंदि आहे, हिन निज़ाम में बि कामयाबु आहे। जेको माण्हू आजिज़ी करे थो, न्याज़ ऐं निवड़त करे थो, उहो अलाह खे ॾाढो प्यारो आहे। साईं साईं अहमद इमदाद ख़ुश्क साहिबु, इहो ॿुधिजो। बिस्मिल्लाह साईं। अदे अमन साईं खे मुंहिंजो जवाबु आहे, जो अव्हांखे ख़बर आहे त असांजो ऐं अदे अमन जो कुर्ब जो जहिड़ो मिड़ी सदाईं हलंदो रहंदो आहे। अदो अहमद ॻाल्हि करे पियो, छो जो हीउ इंसानु हिकिड़ो कुझु कतरनि जी पैदाश आहे। जी। अर्ज़ु करे पियो त आहीं क़ीमत संदो कतिरो, तूं मोती चङिया मेड़, मंदी पंहिंजे मन मां थॾा हणी ठेड़। महबतरीअ मलूक चए, तूं झटि न कंहिंसां झेड़। जंहिंमें हीरा हया जा, तूं गाॾो उते गेड़। तूं शान अहिड़ो शेड़, जो तोखे दाख़िल कनि दरबार में। वाह
पर चई त आई कीमत संदो कतरो न दे टरुअ खे तू टेक नफ्स बागे ना रखे छोड़े न चल छेक छडाए जुए जडे जी बोली मटे बेक लायला जी लठ सा दे सलवरा जा सेक वाग तंजे वात में दे बिस्मिल्लाह ब्रेक बुद्धि सद साईं जा चंदो लाल लबेक मोहब्बत ने मलूक चे चंदो अस्सलाम अलैक पो नेकी तुजी नेक पंदी कन करीम जी। वाह इहो त इमदाद कुझु वरी माशाल्लाह अञा पर भट्टी साहब वेठो आहे तव्हां सीनियर साहब ई पियो माशाल्लाह तव्हांजो भला जेको आहे त दिमाग़ वॾो ॾिनो आहे इहो भला मसइलो हल थींदो न थींदो भला इहो हल थी वेंदो पर दुनिया जूं जेके वॾियूं ताक़तूं आहिनि उहे हिकिड़े छाकाणि त यहूदी आहिनि इसराइल आहिनि मुसलमाननि जे विच में उहो हिकिड़ो मुल्क उन्हनि ठाहियो आहे ऐं उनखे ताक़त ॾिनी अथऊं त मुसलमान में इतफ़ाक़ कोन्हे कमदार पाण ख़बर आहे जॾहिं इतफ़ाक़ ऐं ॿधी न हुजे ऐं पाण में विरहायल हुजूं त पोइ त दुश्मन खे मौक़ो मिलंदो वार करण जो उहो करे थो अॼु उहो अकेलो करे फ़िलिस्तीन मज़लूमनि खे कुटे थो ऐं बम्बार्डमेंट थी आहे एसि ताईं जो आलमी क़ानून आहे त मीडिया जी जिते इमारत हुजे उनखे केॾी बि वॾी जंग हुजे उन में हथु न हिलाइणो उन ते बि जेको आहे सो लांचर हया आहिनि बिल्डिंगूं तबाह थियूं आहिनि अल जज़ीरा अमेरिकन प्रेस जी उते ऑफिस हुई ॿियनि मीडिया जा जेके आहिनि से हाउसिस हुआ उन्हनि सभिनी खे उन तबाह करे छॾियो आहे ऐं असां सहाफ़ी सॼी दुनिया में हिन ॻाल्हि ते जेका असां सहाफ़ियुनि जी हिकिड़ी वॾी तंज़ीम आहे रिपोर्टर्स बिहाइंड बॉर्डर्स त उन बि इन जी मज़मत कई आहे दुनिया जा ॿिया बि जेके मीडिया ग्रुप आहिनि उन बि उन जी मज़मत कई आहे पर उन सां अञा ताईं कुझु कोन्ह थिए थो ऐं अॻे रूस हूंदो हुयो उहा बि हिकिड़ी सुपर ताक़त उहो बि ख़तमु थी वियो आहे हाणे रुॻो अमेरिका सुपर पावर आहे अमेरिका इहो सभु कुझु कराए थो माफ़ु कजो भुट्टा साहिबु ॻाल्हि आहे त जॾहिं तुंहिंजा उहो जेके बादशाह आहिनि तव्हांजे मुल्क जा जेके वज़ीर आज़म आहिनि उहे सॼो माल खाइनि अमेरिका जो इसराइल जो तव्हां उनखे उन सां विढ़नि कीअं ॿुधा बसि इहो ई असां जेके भले मुस्लमान हल मरी वञनि अलाह जा उते अलाह अटि कुट पई इहो ॿुधाए छॾियईं ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब खे शाबस आहे जो उन समूरनि मुसलमाननि खे 1974 में उनखे शाबस आहे उन सभिनी मुसलमाननि खे लाहौर में गॾियो जंहिंमें हाफ़िज़ुल असद हो शाह फैसल हो कर्नल कज़ाफ़ी हो यासर अरफ़ात जेको फ़िलिस्तीन जो हुयो उहो बि उन में आयो ऐं वॾा उन में करारदातूं ठहरा पास थिया स्वीकारनो इंडोनेशिया जो वॾो लीडर हो उहो बि आयो ऐं उन्हनि जेको आहे सो अमेरिका खे ललकारियो त असां वटि जेको आहे सो पेट्रोल पंप आहे साईं हाणे पाण वरी कचहरी कयूं था अञा त उहो छॾिबो कोन्हे हाणे हिकिड़ी थोरी नंढड़ी हिकिड़ी साई खणूं बसि हिकिड़ी थोरी साई पाणी पी वठां सभु दोस्त थोरो रिलैक्स थियनि वरी था पाण कचहरी कयूं कुर्ब कमदार तुंहिंजा कुर्ब हीरो माण्हू आहे मूंखे त ॾाढो वणंदो आहे हा दोस्तो साई खाईसूं पर गुज़ारिश कंदुसि त जेको महिमान मूं वटि हुआ अकबर रफ़ीक भुट्टो साहिबु उनखे वञिणो हो कंहिं दावत में इन करे मूंखां मोकिलाईं शाबस अथसि त न पण कमदार वटि 10 मिंट बि आयो कचहरी कई उन जॻह ते वरी हाणे मूं असांजे दोस्त आहे मुनीर महर साहिबु जेको फ़नकार बि आहे ऐं दोस्त बि आहे ऐं सुठो ॻाईंदो बि आहे माशाल्लाह त हींअर बिस्मिल्लाह कयां थो नंढड़े खां मोहम्मद अली चांडे साहिब खां छो त वीचारो सुबुह गाॾी आयल आहे त ॾिसां छा यादि करे आयो आहे न त पोइ हींअर जहिड़ो कंदोमांसि बिस्मिल्लाह खां भला प्रिय लथो जी जंजा हो जे जो मिलन हो महाल सो प्री पे आयो सही इजा सही हाय
आऊं तई तुस प्यो प्यारा केड़ी चाहे रुख जो मानू चाया थो तू जो हाय रुख जो मानू चाया थो तू जो
ढड़ा वाह ज़बरदस्त वाह 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 मूं सम्झो शायदि न पर अञा मथे चढ़ी पियो इंशाअल्लाह ताला चलंदे मुंहिंजो साहब माफ़ कजो तव्हांजी भला तबियत ख़राबु आहे अॼुकल्ह अॼुकल्ह न हाँ राति फ़ोन आई हुई ऐं प्रोग्राम जे लाइ जॾहिं चयो मां इनकार न करे सघियुमि अच्छा सुबुह जो थोरी तबियत ख़राबु थी अरे अल्लाह पर मूं चयो हाणे वाइदो करे वेठो आहे त वञिणो आहे ज़ाहिर आहे ऐं जेको टाइम मिलियल हुयो उन टाइम जे मुताबिक़ मां पहुतुमि वाइदो कजे त पोइ निभाइजे तव्हां भला हिन खां ॿी हिन वाइदनि खां असां ॿी मसरूफ़ियात कहिड़ी तव्हांजी आहे ॿियो मसरूफ़ियात पंहिंजो कारोबार आहे अच्छा भाउ हा पंहिंजो प्रॉपर्टी जो बि आहे ऐं पंहिंजो स्टूडियो बि आहे हाँ हा रियल एस्टेट बि आहे ऐं पंहिंजो स्टूडियो बि आहे रिकॉर्डिंग जो माना पंहिंजी रिकॉर्डिंग कयो पाण पंहिंजा गाना कलाम हलायो हा पंहिंजा बि ॿियनि जा बि यार दोस्तनि जा बि अच्छा। जेके बि अचनि था उन्हनि जा बि सुठी ॻाल्हि आहे त बिज़नेस आहे हिकिड़ी बिज़नेस माशाअल्लाह। आहे अलहमदुलिल्लाह ज़ाहिर आहे पेट गुज़र त करिणो आहे हा साईं ऐं गुलकारी पंहिंजी जॻह ते आहे फनकारी गुलकारी अॼुकल्ह कोरोना जे करे प्रोग्राम बि ख़तमु लॻा पिया आहिनि त ॾिस न सेट ते माण्हू साइड में वियाणी कोन था ॾियनि साइड में जेकॾहिं माण्हू जो पंहिंजो को कारोबार आहे का नौकिरी आहे को सेटअप आहे त पोइ घर में गुज़र सफ़र त करिणो आहे न करिणो आहे साईं न त कमु कोन हलंदो न त हिन कम ते त कमु कोन थो हले पूरी दुनिया में वरी पाण कचहरी कयूं था बिल्कुलु, बिल्कुलु। माना सुगड़ वेठा न त मूंसां सफ़ा ॿीहर न ईंदा मूं वटि न छो न ईंदा जी सही आहे तव्हांजो सॾु थियो न अचनि जीअं साईं चयो त वाइदा कजनि हा सो छते सांगी असांजे चयो आहे त वाइदा कजनि त पाड़जनि अरे न त असली कीम कजनि वाह वाह ढगा ढोर रहन रसे माण्हू ॿोल वजनि हा ॿेड़ी चाढ़े सुपरी छरमे की न छरजनि वाह पग हते प्रीत जा ताणे तोड़ कजनि वाह। पोइ अहिड़ा गांढा पा गंढजनि जेके छिजनि की न छतो चए एॾा गाना वधंग ॾिजनि वाह 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 अरे छो त मुड़ुस न थींदो मोर पंहिंजे पढ़ाइण में हा इज़त वसा अल्लाह जे न कपिड़नि पाइण में इहो आहे दर्जो मिले थो दाता खां ॿिन खे ठाहिण में सोभ न मिलंदी सखणो सूर्य सॾाइण में बाक़ी मखण खाइण में अदा हुजे मुहांडो मुड़ुस महमूद चए अरे छो त मेहरियाण में मौजा बाक त कान्हे राति रुनी आहे माक त कान्हे डुबरी सागी चाक त कान्हे कोत खणी वियो दिल जी दौलत हाड़े में ॾिस हाक त कान्हे मोहबत आमीरास असांजी उन खां वध इमलाक त कान्हे निंड उखेड़े ॻोल्हियो मंज़िल सुतल काबे बाक त कान्हे नज़रूं कंद झुकाए हल तूं पर्दे में का पाक त कान्हे बिना अमल जे ॻाल्हियूं कूड़ियूं मिठल इश्क मज़ाक त कान्हे वाह। मिठल इश्क मज़ाक त कान्हे वाह से वाह 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 महिरबानियूं साईं तव्हांखे इम्तिहान ख़ुशकी जवाबु ॾेई सघे थो ॿियो हाजी साईं जी बिस्मिल्लाह। जवाब में तव्हां पढ़ंदासीं हा साईं अॻियां वेठो अथई बटी साहब साईं जी ॻाल्हि कई पर असां जवाब था ॾियूंसि हा हक़ीक़त में ईअं आहे त ऐं ख़ुदा ऐं मुंहिंजा ख़ुदा कंहिं नंढड़े ते निगाह करी त करे थो सघी वाह ऐं मुंहिंजा ख़ुदा कंहिं नंढड़े ते निगाह करी त करे थो सघी कंहिं वक़्त जे फाज़िल आलिम खे बदनाम करी त करे थो सघी कंहिं नूर ॾेई तूं अंधड़े खे ताजदार करी त करे थो सघी मुंहिंजा मुल्क मदाही मुरसल तूं विझार करी त करे थो सघी मुंहिंजा शहर सॼी हिन दुनिया में मशहूर करी त करे थो सघी महिमान मुहम्मद मलूक जे घर सरदार करी त करे थो सघी वाह सही हा सही आहे पर वरी चई त सोना टूह पटन ते जरकन पिया जहिड़ा भरे खया मूं भाकुरे हुया तकड़ में तहिड़ा पर मिठा नहा मलूक चई हुया अंदर जा अहिड़ा उहे मिट कहिड़ा वेझनि जी वात में अदा हाणे हिकिड़ो शेर जवाब में ॼास बटी साहब खां हटिजी पवंदी मुंहिंजो कुझु कोन वञे ॿुध ख़ुश्क चओ चओ टड़काए ट्रूह टांडन ते तू पीही कज पाह वाह टड़काए ट्रूह टांडन ते तू पीही कज पाह मिठो मूर न थींदो आ तोखे मर्द मुबाह गिला खोर बि गिला में गुम इएं गुमराह लख जी लुकमान चए तब हटंदो कोन हमराह वाह धोपे मंझ दरिया तब ओझ न छॾे ओझ पर साईं चयो था न त छो थो गिला करी ग़रीबनि जी तुंहिंजी वैया लॼ लॾे
छो तो गिला करी गरीबन जी तुझी वैया लज लॾे पाण सुञाण जे पंहिंजो न बेटे नकल ॾे नफ़्स ना फरमान तुझो झोरियो जीव जॾे हिर्स हराम छॾे वञ तोखे फुरियो यार फॾे फुंडजण वारा फुरजी विया जेको पाण पॾे आकड़ अज़ाज़ील कई तड़जी वियो तॾे तौबा कर तकबर खां वेठो वॾा वा कॾे इज़राइली जी ओच ते कल न पवंदई कॾे विझी खथो ॾींदई मथो हलंदई माइट मुक़ाम ॾे लायो लट कयो झट ईंदई गारे साण गॾे उते काज़ी ईंदई कहार जा चवंदई खोले ख़बर ॾे कढी किताब कंदई हिसाब वॾा वकड़ ॾे सौड़ी सामी थींदई खामी अलाए कहिड़ो हाल हॾे तंहिंखां करको कुर्ब क़ुरान सां तूं शोखियूं वञे छॾे असीं उमती अरबी ॼाम जा अहमद घोट अॾे पोइ सैयद पाण सॾे कंदो इनायत इमदाद चए अदा कुझु कयो लख थोरा तव्हांजा ख़ुदा खे छॾियो हादे भट्टी साहिब तव्हां वारो चपड़ी हादे अर्ज़ कयो से त जा हदी थई होड जी इहा हॾऊं कढ हदी जो इन रडी राया घणा ओ जंहिं शोहूं कान छॾी जो तकबर कयो अज़ाज़ील तंहिंखे बि तड़ाई तॾी ऐं लाॾ बि हुयो लीला खे जेका मंझां लोए लॾी सा सिकंदी रही पे सुहाग लए हुई जानिब रीह जॾी वरी न आंदी वलहे पोइ तंहिंजी माग मॾी ओ जेका वर सां वर कंदी तंहिंसां कंदो वर वॾी साहब सिया रातो ॾींहं तूं गुर सां वत गॾी सुबेरनि सां हुजां मां साणे रीह सदी आशिक़ अहमद अजीब सां ओ जिन आणे दिल अॾी अदा जेका अञा बि पोइ पवंदी पॾी साहरी पाण ॾिसंदी पांहिंजो अदा मोहब्बत जो मुल्क में थो दूरा बुझे दस पिरी परती पढ़ई भला जे रिझी करे रस त सादिक चवे यार सारो ओ करे जगुनी के जस अदा कुलूफत में आ कस हे मोहब्बत मरई कान का वाह सही भट्टी साहिब वाह वाह हा मुंहिंजा साईं माशाल्लाह मेहमान आयो आहे वरी हेब चए थो तव्हां बि तकिड़ो आहियां भले भले साईं मुनीर ॿाहिरि खां हिकिड़ो कलाम ॿुधूं लाज़मी आहे त उन खां पोइ वरी छो त मुंहिंजा जेके हैदराबाद वारा महिमान आहिनि न वरी पाण त लॻे थो मूं वटि कोन ईंदा लॻे ई न न ईंदा छो न ईंदा बिस्मिल्लाह
माला अल्लाह फकीर के माशाल्लाह सिक्कू लाथे से अल्लाह फकीर जन बालोचे सिक्कू लाथी ने को मजा काने माशाल्लाह मेहनत कई तई कोशिश कई है कोशिश कई थी तो वाके कोशिश तुंहिंजी कामयाबी ईंदी इंशाअल्लाह ताला ज़बरदस्त इन को शक कोन्हे को बिल्कुल बिल्कुल तव्हांजो मोहबतूं अॼु जेको तो ॿुधायो आहे जहिड़ो सच पुछींदो अल्लाह फकीर जहिड़ो मुंहिंजे अखियुनि जा ॾो घुमे पियो छो हुन मूंखे घणी लॻंदी घणी असांजी कचहरी पाण में थींदी बिल्कुलु उन दौर में पीटीवी ते तव्हांजी लॻंदी हुई अल्लाह फकीर साहिब सां रहंदो ई मूं वटि उन वक़्त में अच्छा पोइ तॾहिं मूं इहो ज़हन में डिसाइड कयो सोचियो दादा वीरवंत साहिब खे इहो कलाम ॿुधायो यकीन करींदा माशाअल्लाह ऐं हेॾां तव्हां भलो ॿुधायो तमामु भलो अदा दोस्तो तमामु हाणे मुनीर ॿाहिरि कलाम ॿुधोसीं हाणे थोरो ॾींहुं हिकिड़ी साई खणी वठां वरी था अचूं धमाके सां था कचहरी कयूं बिस्मिल्लाह माशाल्लाह मुनीर ॿाहिरि साहिबु मूंखे पोयूं यादि ॾियारे छॾियो हलियो त ट्रांस में सफ़ा अल्लाह फकीर जहिड़ो मुंहिंजे अखियुनि जा अॾु घुमियो सच पुछो त ॻाल्हि आहे मूंखे ॻाल्हि सिर्फ़ु मां प्रोग्राम में वेठो आहियां पर पोइ थोरो कंध किलो ॾिनो हाणे त प्रोग्राम में आई वरी किथां हलियो त अल्लाह फकीर ॾे सो माशाल्लाह ज़बरदस्त ॻायईं ज़बरदस्त मुंहिंजो सलाम आहे तोखे साईं महिरबानी हाणे इन तव्हांजे मोट में तव्हांखे अहमद अली चांडियो साहिबु ॿुधाईंदो बिस्मिल्लाह साईं सिंगार जो बेतर्ज आहे बिस्मिल्लाह त आया वाली जहां महबूब सखी चल गोहर गाजी गाम चुमू
वाह वाह। आया वाली जहां महबूब सखी चल गोहर गाजी गाम चुमू दस्त मुबारक दिल बरदा हुण कदम चुमू इकदाम चुमू मल हथां दी मुश्क अबासी जन्नत जो हर जाम चुमू वाह। चौडिस चेहरा नाखन नूरी सुबह सांझी शाम चुमू मस्त अखियां मखमूर फिरन जिस्म चुमू बादाम चुमू जदमान किते कुर्बान गवा ओ कादिर रब कलाम चुमू लोक मलूक टोक करे संदर दिल बर वाले दाम चुमू दरबार लखे सरदार इथा चल जा नबियां दा जाम चुमू अलग चुमू इस्लाम चुमू पहले अरब दा वाली इमाम चुमू मीम ते लबड़े मिलवे दे हुण मीम मिठे दे माम चुमू नात चुमू सलवात चुमू चल नूर मोहम्मद नाम चुमू चल नूर मोहम्मद नाम चुमू अरे छो त अजब शान तुंहिंजो नज़ारन में तू आ कसमा खुदा जो खुदारन में तू आ जॾहिं बाग ॻोल्हियमि त बोस्ता ॿुधायो हकीमन में जाचम त लुकमा ॿुधायो शाहन में ॻोल्हियमि त सुल्तान ॿुधायो किताबन में ॻोल्हियमि त कुरवा ॿुधायो सना हमद सोणा ही नातू बि तोलाए पखियुनि जूं पचारूं ऐं लातूं बि तोलाए ॿुधायो ॿेलाइनि त बाज़ारनि में तू आ कसमा खुदा जो खुदारन में तू आ अजब शान तुंहिंजो नज़ारन में तू आ ॾिठम ॾींहं प्यारा ॾिठम ॾींहं प्यारा त रातिन ॿुधायो वरी बाग बुलबुल जे बातिन ॿुधायो मुंहिंजे तलब सीने जे तातिन ॿुधायो हर क़ौम हादी ऐं ज़ातिन ॿुधायो त अजब शान आही मुंहिंजो मान आही मिठा मोहब माही महिरबान आही लॻिया साल सावण सियारन में तू आ कसमा खुदा जो खुदारन में तू आ अजब शान तुंहिंजो नज़ारन में तू आ अरे छो त मूंखे रात रोई रेढारन ॿुधायो कन प्यार जन सां पियारन ॿुधायो तुंहिंजो शान शाही हज़ारन ॿुधायो हींअर चंड चमकी आ सितारन ॿुधायो त मिलियूं माव जीजल खां लोलियूं बि तोलाए हवा समंड लहर ऐं छोलियूं बि तोलाए कंदी कांह ॿेलनि किनारन में तू आ कसमा खुदा जो खुदारन में तू आ अजब शान तुंहिंजो नज़ारन में तू आ परवर हुस्न जा हसीनन में तू आ हबीबन जा वाली अजीबन में तू आ गरीबन जा हामी शफीकन में तू आ मुंहिंजा वक्त नूरी नसीबन में तू आ तू मौला जे मंजिल जो मुख्तियार आही तॾहिं त अब्बासी मलूक सां कंदो प्यार आही ॾिठम पाक प्यारा त प्यारन में तू आ कसमा खुदा जो खुदारन में तू आ अजब शान तुंहिंजो नज़ारन में तू आ अल्लाह अब्दुल चाचा लख तोरा ते बड़ी साहब वो मारो न ॾींदा ई ते निकर पे तो का तो कराया पो तो जानदा दे हाँ मुझा साईं सिंगार जो बैत अर्ज़ है बिस्मिल्लाह त सारा हिया सच्चो धणी सत्तार सबूर समी बसीर ज़ेरो ज़मीनो अर्श उपाइंदड़ कादिर कुल शै इन कदीर परवर पाकी जो क्यों पैदा निर्मल नूर नबी नज़ीर जंहिंजो 1.25 लाख नबियनि जी सिट पहिरीअ में अवल नंबर में अंग थी वियो इहो बि भला भलीअ जो दंग थी वियो पोइ नूर मां निर्वार करे जो ज़मीनो आसमान हूरा परियूं कई हज़ारे जिन्नो मलक ऐं इंसान राज़िक रोज़ी सब के रसाए थो सायो करे तो सुभान इहो महल ते मिड़नी के मिले थो इहो बि राज़ रबानी रंग थी वियो इहो बि भला भलीअ जो दंग थी वियो पोइ महराज ते मुरसल नबी मथे मौला सां मुलाक़ात कई ख़ासि खिलवत में ख़ुदा सां जिते राज़ो नियाज़ जी बात थी कुर्ब काब कौशैन में उते हिक 18 वरहनि जी रात थी थियो न को थींदो इए जिए हे नूरानी नातो हीअं निसंग थी वियो इहो बि भला भलीअ जो दंग थी वियो फ़कीर चवे थो अञा एतिरो फ़कीर गौर तलब ही मिसरो आहे सोना त अज़ल अलस्त ऐं उन खां अॻे पोइ जेको फ़ैसिलो थियो फुरकान में सो सभु सरियो सरदार सुहिणे खे शफ़ात उज़मा जे शान में कंदो शफ़ात ॾींहुं क़यामत महशर जे मैदान में हे अड़िया आसी अभरा उकारींदो इहो बि नगदार नबीअ जो नंग थी वियो इहो बि भला भलीअ जो दंग थी वियो माशाअल्लाह आदम नबीअ खां हुयो अॻे ऐं नूह जो निगहबान तूर ते तजलो ॾिसी मूसा महल
असांजो सादिक सोणो संग थी वियो इहो भला भलीअ जो दंग थी वियो इहो भला भलीअ जो दंग थी वियो वाला कने कुछ बड़ी दावा तोखे बि माशा आज तू बि थोरो वधी है इंदा खुजे तो माता तो कढे आण साईं चवे पियो त मदा चवां महबूब मिठे जी सरवर जो सिंगार चवां वाह मदा चवां महबूब मिठे जी सरवर जो सिंगार चवां कद सनोबर खां वध कामिल सरवत शर्मसार चवां जुल्फ सरासर सिया सोने जा पेची से पेचदार चवां अतुर खतूरी खां वध आला आ खूब खुशबूदार चवां मुश्क कतुन जो छाए अंबर होतन वधुबकार चवां नापतारी नाह बराबर वास वडे वधवार चवां अबरू सैफ ईरानी खावद आ खूनी खमखमदार चवां बरख बिजलू नाहन बराबर चमक संदी चमकार चवां कंके ताकत ताब झलन जी तेग निशान तलवार चवां आऊ खावद आइन अजीब जा आ जानब जलवेदार चवां शमश कमर में शामिल नान जलवो सो झलकार चवां गुल गुलाबी गुलटा गुलशन खिलिया आ गुलन संदी गुलजार चवां दर्दा दारू दिल पर होवे आ रंगू तेर कंदार चवां चाह जंग जा आशिक कैदी सो हजार चवां शीरीन को कलाम करीमन गोड़ संदी गुफ्तार चवां मूर नथी दी मट अजीबन आ कुंजल जी रफ्तार चवां हंजल में हैरान थी वियो फील फिकरदार चवां मुरसल मीर मदीनो मोयो आ घायल घोट हजार चवां अर्ज इमदाद जो कंदो कबूल पिरी वो पगदार चवां अॻियों सोणो पोयों उम्मत सिपर सो सालार चवां सवा लख में सरदार मुहम्मद कामिल कलंगी दार चवां वाह सरदार कुछ माला कुछ कंदी टाइम थोरो घटि आहे त हाणे जानियो बिस्मिल्लाह कनि सां छा थो ॿुधाए छो त तूं नंढड़ा तूं माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे बिस्मिल्लाह Oh
वाह नंढड़ा वाह ज़बरदस्त वाह 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 पर हाणे मुनीर महर साहब वेठो आहे उहो ॾिसां छा थो आख़िरी कलाम मूंखे ॿुधाए पोइ वाइडअप कबो सभिनी दोस्तनि खां पहिरीं मोकिलाए छॾियां इन त पोइ रिकॉर्ड जी पोइ मूं तंहिंखां सभिनी खां मोकिलाए छॾियां सभिनी दोस्तनि खां हा बिस्मिल्लाह मुनीर महर साहब छा था ॿुधाइणु चाहियो छो त यारनि जी महफ़िल आहे दोस्तनि जी महफ़िल आहे बिस्मिल्लाह त यारनि जो कलाम थी वञे भले